नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे ॾहूं मेल मां ख़बर ॾींदा हलूं। कोट गुलाम मोहम्मद ॻोठ लाल शाह जी रिहाइशी अमिया वल्द राम ज़ात भील जे पंहिंजे होश मुताबिक राज़ी खुशी सां इस्लाम क़बूल करे मुसलमान थी अताउल्ला वल्द मोहम्मद सिद्दीक सां प्यार जो परणो करे छॾियो। ॻोठ लाल शाह जी रवासण अमिया वल्द राम भील जे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मूं जमायत अहले सुन्नत मदरसा दारुल उलूम किंज़ा अल-यमान रज़इया जे मुफ्ती हाफिज़ महमूद अहमद कादरी जे ॿिनि गवाहनि सां पंहिंजी राज़ी खुशी सां मुसलमान थी आया, जंहिं ते मुफ्ती आमिया भील खे कलमो भराए संदसि नालो आमना रखियो वियो। मिसमात आमना वधीक चयो त मूं पंहिंजी खुशी सां अताउल्ला वल्द मोहम्मद सिद्दीक समूह सां निकाह कयो आहे। मीरपुर खास SSP ऐं हद जे SHO खे अपील थी करियां त मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं मुंहिंजे मुड़ुस जे माइटनि जे मथां कूड़ा केस न कया वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।